नाज़रीन, गाजी खावड़ वेझो ॻोठ माई शाहल गाॾही जे रहवासी नौजवान खे अयाज़ कॉलोनी में नामालूम माण्हुनि बेदर्दी सां क़त्ल करे लाश खे मस्जिद भरिसां फिटो करे आसानी सां फ़रार थी विया। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर शिराज। जी शिराज, तफ़सीलुनि खां आगाह कजो। जी बिल्कुल, जीअं त गाजी ख्वार लॻ ॻोठ माई शाहल गाड़ी जे रवासी नौजवान सदाकत अली गाड़ी खे मेहट शहर जे अयाज़ कॉलोनी में नामालूम माण्हुनि बेदर्दी सां क़त्ल करे लाश खे मस्जिद भरिसां फिटी करे आसानी सां फ़रार थी विया आहिनि। जॾहिं त नामालूम माण्हू सदाकत अली गाड़ी वलद रोशन अली गाड़ी जो तशदद थियल लाश अयाज़ कॉलोनी मेहर जी मस्जिद भरिसां फिटो करे हलिया विया। वारिस लाश तालका अस्पताल मेहर पहुचायो वियो, जिते पोस्टमार्टम थियण खां पोइ लाश मेहर थाणे आंदो वियो, जिते गाड़ी बिरादरी जे सवे माण्हुनि बि एहतजाज लाइ शिरकत कई आहे। वारसनि मीडिया सां दाईंदे चयो आहे त असां SSP दादू SHO मेहर खे अपील था कयूं त क़ातिलुनि खे जल्द खां जल्द पकड़े उन्हनि खे फौरी तौर सज़ा ॾेई असांजे खून सां इंसाफ़ कयो वञे। जी शिराज, तफ़सील ॿुधाइण लाइ अव्हां जी महिरबानी।